जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट लाड़काणो में, जिते GD अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जन जी अॼु ॿुधणी थी आहे। अचो त उन्हनि सां ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो केस जे मुतालिक़ छा चवणु आहे ऐं कहिड़ी नोइयत जा हिते जेके आहिनि उन्हनि जे मथां केस जेके आहिनि लाड़काणे डिस्ट्रिक्ट जे अंदरि लॻाया विया आहिनि ऐं उन्हनि खे हू कीअं पिया फेस कनि। लाड़काणे में लोकरी ऐं बाडा में ॿ केस दाख़िल थिया जेके मैजिस्ट्रेट साहब खां हली हिते पहुता सेशन में सेशन एडिशनल सेशन साहब खे मोकिलिया। ही टी सुनवाई आहे ग़ालिबन हिते ऐं हुन में काफ़ी शाहिद वग़ैरह जेके आहिनि उहे हली विया आहिनि। अॼु बि हिकिड़ो शाहिद हली वियो आहे, बाक़ी आयो सा कोन आयो, पाण कोन आयो, सायो करे कोन आयो, छा थियो त जज साहब हुनखे कॉल कयो आहे, वरी असांखे सॾायूं 10 बजे। त सभु कूड़ा केस आहिनि, पूरे सिंध में कूड़ा केस आहिनि ऐं हक़ थींदो, सच थींदो ऐं इंशाअल्लाह राणीपुर वारो कूड़ो केस हिकिड़ो ख़तमु थी वियो त हीअ बि इंशाअल्लाह ईअं आसे पासे सभु केस पूरा थी वेंदा। अच्छा सर, सबबु कहिड़ो आहे जो तव्हां ते मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि अहिड़ा केस दाख़िल कराया पिया वञनि? मेन उनजो रीज़न कहिड़ो आहे, छा था सम्झो? मेन रीज़न इहो आहे त मां आसिफ़ अली ज़रदारी साहब जे ख़िलाफ़ु 90 में इलेक्शन बीठुमि नवाब शाह मां ऐं मां खटियो, आसिफ़ अली साहब हरायो। 93 में आसिफ़ अली ज़रदारी साहब वाले साहब जे ख़िलाफ़ु अचे मोरे बीठो, हराई, वाले साहब खटियो। असांखे 2010 खां पोइ कई दफ़ा ऑफर कयूं त पीपल्स पार्टी में अचो, असां पीपल्स पार्टी में शामिलु कोन थियासीं। असांजो को ज़ाती इख़्तिलाफ़ ज़रदारी साहब सां या पीपल्स पार्टी सां कोन्हे, असांजो इख़्तिलाफ़ आहे नज़रियाती। जंहिं क़िस्म जो नज़रियो पाकिस्तान पीपल्स पार्टी में हाणे पियो हले, ज़रदारी साहब वारी पीपल्स पार्टी में बेनज़ीर साहिबा ताईं बि पीपल्स पार्टी ठीक कई। असां त हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बानी मेंबर रहियासीं जेका 67 में ठही। मुंहिंजो वालिद 8 महीननि मां हिकिड़ो सिटिंग एमएलए हो जंहिं अयूब ख़ान खे छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कई 67 में, नज़रिए जी बुनियाद ते। 86 में पीपल्स पार्टी छॾीसीं नज़रियाती इख़्तिलाफ़ जे बुनियाद ते। जॾहिं पीपल्स पार्टी हर कंहिंखे ख़बर हुई त 88 में जॾहिं बि इलेक्शन थींदी इक़्तिदार में ई थी। असांजी मंज़िल इक़्तिदार कोन्हे। मूंखे ज़रदारी साहब 2010 में वाले साहब जी वफ़ात खां पोइ तक़रीबन हर शइ ऑफर पे कई। हिकिड़ी वफ़ाक़ी वज़ारत, 2 सूबाई वज़ारतूं, 3 MLA, 4 MPA। अगरि मां ऐं पीपल्स पार्टी गॾु हुजूं हा त पोइ कहिड़ो मुक़ाबिलो? पोइ न पोइ कहिड़ो मुक़ाबिलो? माना को बि आज़ादु बि आहे या कंहिं पार्टी खां बि आहे त नेशनल असेंबली में वधि 20-25 हज़ार वोट खणिया। मां खणां थो 90,000, 85,000, 86,000, 1,08,000 ताईं मां खयां। पीपल्स पार्टी खणंदी आहे 70,000, 66,000। हाणे हांदली इलेक्शन में 96,000 ऐं 96,000। त मां पंहिंजे जंहिं क़िस्म जो हुते हिसाब किताब आहे, का शइ पैसे खां सवाइ आहे कान, फ्री आहे ई कान। माण्हू छॾायो थाणे मां पैसा ॾियो, पंहिंजी ज़ाती मिल्कियत चेंज करायो रेवेन्यू में पैसा ॾियो, सरकारी जेका फीस आहे उन खां सवाइ। करप्शन रेट, करप्शन हर दौर में रही आहे। मां पाण वज़ीर रहियो 7 दफ़ा वफ़ाक़ में सूबे में। करप्शन 5%, 10%, 15%, हाणे करप्शन वञी वेठी आहे 50%। इदारा तबाह थी विया आहिनि, कुझु ई कोन बचियो आहे। पुछो त चवनि था हीउ सिस्टम आहे। हाणे इन सिस्टम जो मां हिसो न पियो थियणु चाहियां। शायदि इहा ॻाल्हि कान वणी त सिंध जे सभिनीनि बोतारनि, सरदारनि, ख़ाननि, नवाबनि अताद कई आहे। हीअ पंहिंजे पाण खे छा थो सम्झे जो असांजी अताद कोन कई? मां त ईअं थो सम्झां। त जेको JUI पारां तव्हांखे राशिद सुमरो पारां मीडिया ते ऑफर कई आहे त तव्हां में शमूलियत अख़्तियार कयो त जंहिंखां बाद में तव्हां ते केसिस वग़ैरह थिया, इन ऑफर खे तव्हां कीअं न ॾिसो? राशिद सुमरो साहब जो मशहूरु आहियां त हुन मूंखे इन क़ाबिल सम्झो त मूंखे दावत ॾिनी त मां JUI में शामिलु थियां। पर असां हमेशह सियासत कई आहे पंहिंजे नज़रिए जी। असां कई आहे मिडल ऑफ द रोड सियासत, न लेफ्ट जी न राइट जी।
JUI जो पंहिंजो मंशूर आहे, असांजो पंहिंजो मंशूर आहे, असां अलायंस में आहियूं। ऐं असांजे मुंहिंजा GDA में नेशनल पीपल्स पार्टी शामिलु आहे ऐं JUI सिंध में GDA जो इतिहादी आहे। त उन हिसाब सां इतिहाद में आहियूं। पर मां हुनजो मशहूरु आहियां त हुननि मूंखे दावत ॾिनी जेसिताईं केसनि जो तालुक़ु आहे त मुंहिंजे मथां केस त हुननि कया। हुननि चयो त गिरफ़्तार कोन असां पंहिंजे कारकुन खे बि गिरफ़्तार करणु कोन ॾींदा आहियूं। त वाक़ई हुनजी पार्टी हिकिड़ी मुंज़िम पार्टी आहे। पूरे पाकिस्तान थी हुनजा कारकुन मुस्तरक आहिनि, नज़रियाती आहिनि ऐं उहे पंहिंजे कारकुन या लीडर को बि गिरफ़्तार थिए थो त उहो निकिरी था अचनि। पर जंहिं बिरादरी सां मुंहिंजो तालुक़ु आहे उहा बि एॾी कमज़ोर कोन्हे। उहा बि एॾी कमज़ोर कोन्हे त मां गिरफ़्तारी अगरि न ॾियां हा त हीअ मूंखे गिरफ़्तार करे वञनि हा। मां खून ख़राबे में यकीन कोन थो कयां, मां तसादुम में यकीन कोन थो कयां, मां सियासत में थो यकीन कयां। तंहिंजे करे मां बि केसनि जो मुंहुं पियो ॾियां ऐं अदालतुनि में पियो ॾियां, क़ानूनी तरीक़े सां ॾियां पियो। मां पंहिंजी अना लाइ तसादुम कोन पे चाहियो, खून ख़राबो कोन पे चाहियो, न त मुंहिंजी बिरादरी बि मूंखे गिरफ़्तारी करणु न ॾियां अगरि मां इहो फ़ैसिलो कयां।